जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हींअर असीं मौजूदु आहियूं गाजी शाह मुर्शिद जे जेको आहे सो सहन में ऐं मेले में। उते असां तव्हांखे सिंध जी सक़ाफ़त सां जुड़ियल हिकु अहम फ़न उहो आहे नड़बैत। नड़बैत जो जेको फ़न आहे उहो तव्हांजे साम्हूं असांजो चाचा पंहिंजो तारुफ़ कराईंदो। साईं तारुफ़ करायो पंहिंजो। रमज़ान चांडियो। रमज़ान चांडियो चाचो बैताई आहे रमज़ान चांडियो ऐं चाचो आहे अलगोज़ नवाज़ मोहम्मद मुरीद लिशारी साहब। जी बिस्मिल्लाह जा साईं। जी साईं। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद।